ओम शांति। हाणे सां बाबा खे यादि था करूं। महात्मा प्रकृति के समूह निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मुख्य श्री बाबा मतिकम द्वारा चिंता मुख्य बार बाबा चिंता के जीवन में सदा असांखे हर्षित रहना। असांखे जीवन में कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में मुरझाइणो न। जीवन में असांखे सदा हर्षित रहणो आहे। कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में मुरझाइणो न। छो जे ॻाल्हियूं त ईंदियूं, लेकिन हाणे हिन समय असांखे भगवान स्वयं जो परिचय ॾिनो अथई। भगवान चए थो मूंखे कुझु आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो, असां गॾु कमु करो। त भगवान असांखे चए थो हिन समय मथां खां हेठि छो लथो आहे उहो, छो जी हुनखे पतो अथसि हिन समय दुनिया में ॾाढो दुख परेशानी। त माण्हू घड़ी घड़ी मुरझाइजी था वञनि न। घड़ी घड़ी पेड़ मुरझाइजी वेंदो आहे न, सुठी रीति टेक केयर न करो त ईअं ई घड़ी घड़ी माण्हू बि मुरझाइजी था वञनि। त जीअं पेड़ जी माण्हू केॾी देखभाल कंदो आहे न, ताकी वो मुरझाए न, उहो ई असांखे पंहिंजे जीवन जी बि अहिड़ी देखभाल करणी खपे। सॼो ॾींहुं ख़ुशि रहो। कोई बि ॻाल्हि मूंखे नाख़ुशि न करे। माण्हू नंढी नंढी ॻाल्हियुनि में नाख़ुशि थी था वञनि, लेकिन मूंखे सदा जीवन में ख़ुशि रहणो। अगरि असां जीअं पेड़ जी ध्यानु रखूं था, जीअं पंहिंजे शरीर जो ध्यानु रखूं था कि तुंहिंजो शरीर बीमार न थिए, तुंहिंजे शरीर में कोई रोग बीमारी न थिए, शरीर खे कुझु लॻे न। कपिड़नि जी केॾी देखभाल कंदो आहे माण्हू, पंहिंजी चीज़ुनि जी केॾी देखभाल थो करे, लेकिन असांजी आत्मा खे कॾहिं बि कोई दुखी थो करे छॾे। मुंहिंजी आत्मा खे कॾहिं चवंदा न, मुंहिंजी आत्मा खे न तपायो। हिन समय ईअं छो न चवंदा आहियूं कि मुंहिंजे शरीर खे न तपायो। तव्हांजी कोई चीज छेड़े थो त हुन समय हीअं छो था चओ कि हिन चीज खे न तपायो। हुन चीज सां खे माण्हू छेड़े थो, हुनजे कारण जो तुंहिंजी आत्मा में दुख परेशानी थिए थी, तुंहिंजी आत्मा खे सुठो नथो लॻे। त हुन समय असांखे ध्यानु रखणो आहे कि मुंहिंजी आत्मा परेशान, मां आत्मा परेशान थी। त छा करां मां हिन दुनिया में रहंदे हुए, ताकि मां जीअं पंहिंजे कपिड़नि जी, चीज़ुनि जी, पेड़ पौधनि जी, सामाननि जी ध्यानु रखां थी, त मां पंहिंजी आत्मा जो बि रखी सघां। अॼु माण्हू चीज टुटी थी पए त माण्हू दुखी थो थी वञे, लेकिन चीज त विनाशी आहे। लेकिन असांखे बाबा अॼु चए थो कि मूंसां वाइदो करो कि जीवन में सदा ख़ुशि रहंदो। चीज टुटी पई, टुटी त पई हाणे ॿी अगरि वठी सघंदा आहियो त वठो, न त टुटी पई त टुटी पई। अॻियां खां सावधान रहिजो कि अहिड़ी चीज असां वठूं त हुनखे कीअं रीति संभालणो आहे। हीअं न यूज़ करणो आहे कि टुटी पई जीअं हाणे टुटी पई। यही करे सघंदा आहियूं न, चीज त टुटी पई, हाणे असां हुन चीज टुटी पई, हुन खां पोइ असां हिक ॿिए सां संबंध तो हिक ॿिए खे डांटूं, उल्टो सुल्टो चऊं, ख़ुदि दुख करूं, घर में कलेश करूं, हिन सां छा थींदो। लेकिन असां तुरंत यादि रखूं, असां बाबा सां वाइदो कयोसीं सदा ख़ुशि रहंदासीं, सदा हर्षित रहंदासीं। चीज त वरी बि अची वेंदी, लेकिन हिक बार असांजी कंहिं ॻाल्हि जे कारण ख़ुशी गायब थी वेंदी आहे न,
हिक बार असांखे ॻाल्हि जे कारण हिक ॿिए खे उल्टो सुल्टो ॿुधाए छॾींदा आहियूं, पोइ संबंध वापसि सां हुन रीति जोड़ण में माण्हुनि खे मुश्किल थी वेंदी आहे। हिकु बार अगरि के माण्हू कुझु तोड़े त हुनजे कारण तव्हां हुनखे ॾाढो डाटियो, नंढो हूंदो आहे त माण्हू मारदा बि आहिनि, त लेकिन हिन खां पोइ संबंधनि में बि त कड़ाहट अची न, चीज तभी बि अची वेंदी। ऐं विनाशी चीजूं आहिनि, विनाशी चीजूं त पोइ टुटंदी, विनाशी चीज त ख़राब थी थींदी, टुटंदी बि सही। तंहिंजे करे बाबा असांखे चए थो सदा ख़ुदि सां वाइदो करो, कुझु बि थी वञे असांखे पंहिंजी ख़ुशी न गवाइणी, असांखे पंहिंजो हर्षित मुख चेहरो न गवाइणो, सदा ख़ुशि रहणो आहे, ख़ुशी ॾियणी आहे, सभिनि खे ख़ुशी बांटंदा रहो। समय कहिड़ो कोन्हे कंहिंखे ॿिए सां अहिड़ी ॻाल्हि न चऊं जंहिंसां हुन माण्हुनि जी ख़ुशी ज़ाहिर थी वञे। सभिनि खे हीअं ई सम्झायूं, हीअं ई ॻाल्हायूं कि असां बि ख़ुशि, साम्हूं वारा बि ख़ुशि, ख़ुशी बांटंदा रहो त ख़ुशी वारो जीवन थी वेंदो न। हिन समय दुनिया में गम जी दुनिया आहे, गम जी दुनिया, हर जगह हर माण्हू जे जीवन में कोई न कोई गम जरूर, कोई न कोई दुखी परेशानी वारी ॻाल्हि जरूर हूंदी आहे। हिन गम जी दुनिया में रहंदे असां बि हिक ॿिए खे गम ई ॾियूं त छा फ़ाइदो। जॾहिं बि हिक ॿिए सां मिलो, संबंध में अचो, ॻाल्हाइण करो, सभिनि खे ख़ुशी ॾियणी, ख़ुशी जी खुराक न। माण्हू हिक ॿिए सां मिलंदा आहिनि त कुझु खाराईंदा आहिनि, त तव्हां भले ॿियूं चीजूं न खारायो, लेकिन हिक ॿिए खे छा खारायो, ख़ुशी जी ॻाल्हियूं ॿुधायो, हिक ॿिए खे ख़ुशि करे। घर मां कोई बि अचे तव्हांजे घर तव्हां सां मिलण, चाहे ॿाहिरि मिले चाहे अंदरि, तव्हां हुनखे कहिड़ी खुराक खाराईंदव, ख़ुशी जी मिठाई खारायो। अॼु माण्हू ॿाहिरां भले मिठो खाराए या मिठो ॻाल्हाए, लेकिन अंदरि उहो हुनजे जीवन सां, मुंहिंजे संबंध सां ख़ुशि न हूंदो, त माण्हू चई न असांखे हुन ठीकु रीति मुंहुं न ॾिनो, पर असां ते ध्यानु न ॾिनो, त नंढो हुजे चाहे वॾो, असांखे हिक ॿिए खे छा ॾियणी आहे, ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाइणी आहे। लेकिन ख़ुशि माण्हू न पंहिंजे जीवन में ॾाढे गम सां परेशान आहे, ॾाढे प्रकार जे वीचार, दुख, परेशानियुनि सां, हिन ॻाल्हियुनि सां ॾाढो परेशान आहे। अगरि असां सां बि कोई मिले ऐं असां बि हुनखे कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि चई छॾूं त उहो माण्हू चवंदो न सभी मूंखे ईअं चवनि था, त कोई हुनखे ख़ुशी ॾियण वारो आहे ई न। पोइ हिन दुनिया में असां छा था करूं, माण्हू चवंदो आहे न भई हिन दुनिया में सभु आत्मायूं हिन ख़ुशी ते पाठ कंदियूं, सिंधकी परमात्मा, हिक ई बाप जी सुल्तान असां हिक ॿिए खे दुख परेशानी ॾियूं था। हिकु माण्हू पहिरियों खां ई एॾो गम परेशानी में असां हुनखे ॿियो परेशान करूं था, ॿियो दुख ॾियूं था, त छा फ़ाइदो न। माण्हू चवनि था हिकु ई त भॻवानु आहे, हिकु ई भॻवानु त असां सभु भाउ थी वियासीं, असां सभु परमात्मा जा ॿार आत्मिक रूप में भाउ थी वियासीं ऐं निराकार रूप में भाउ भेण थी वियासीं। त बाबा चए थो तव्हां हिकु ई बाप जो संतान, हिकु घर में अगरि हिकु ई माउ पीउ जा ॿार हुजनि, ऐं बाबा चवनि था अगरि हिकु ई घर में हिकु ई माउ बाप जा ॿार हुजनि ऐं ॿार अगरि परेशान आहिनि, दुखी आहिनि, त
त ॿियो ॿार हुनजी मदद कंदो न, भई माउ पीउ न आहे त हिक ॿिए जी मदद करे रहंदा न घर में। कि कोई दुखी थींदो त हुनखे ॿियो ई दुखी परेशान कंदो। कोई ॿार रोए कंहिं ॻाल्हि जी ॻाल्हि त अगरि भाउ भेण हुनखे ॿियो ई रुआरदा, ॿियो ई डांटदा मारदा त छा हुनखे सुठी रीति पाले सघंदा। माउ पीउ चईंदा न, रोए थो त हुनखे चुप नथो कराए तो, ॿियो हुनखे डांटे थो, मारे थो, उल्टा सुल्टा शब्द थो चए। दुनिया में भी ईअं ई आहे न। हिकु त माण्हू पहिरियों खां ई दुखी परेशान, ॿियो माण्हू छोकी सभई दुखी आहिनि न, सभिनि वटि सुख आहे न, ख़ुशी आहे न, त सभिनि वटि आहे ई दुख। सभई पहिरियों खां ई दुखी आहिनि, हिक ॿिए सां मिलनि था करनि था त ॿियो हिक ॿिए जी राम कहानी ॿुधाए करे, रामायण ॿुधाए करे हुनखे ॿियो दुखी। माण्हू चईंदा न उहो एॾो दुखी आहे, मां पंहिंजो ख़ुदि जो दुख भुलिजी आहियां। त तव्हांखे चए केर थो दुख खणी वियो, न हिन मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, त तव्हां वरितो छो आहे हुनखां दुख। अगरि उहो माण्हू चए कि हिन ॿार मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, हिन माण्हू मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, त तव्हांखे चए केर थो दुख वठो। अॼुकल्ह कोई तव्हांजी ग्लानी थो करे, कोई तव्हांजो चयो नथो वञे, कोई तव्हांखे उल्टो जवाब थो ॾे, त तव्हां चईंदा न हुन मूंखे उल्टो जवाब ॾिनई, मूंखे ॾाढो दुख थियो, हुन मूंखे उल्टो जवाब ॾिनई इन करे मूंखे दुख थियो। मतिलबु उनजे उल्टे जवाब जे कारण तव्हां पंहिंजे मन में दुख खणी वेठा आहियो कि मां एॾी वॾी हिनखे एॾो पालियो, अॼु मूंखे उल्टा जवाब था ॾियनि, मुंहिंजी इज़त न आहे, फलानो फलानो। नंढी सी त ॻाल्हि आहे, हुन तव्हांखे उल्टो जवाब ॾिनई। उहा आत्मा आहे, तव्हां बि आत्मा आहे। हुन आत्मा खां नथो पुॼे या उहो न अची करणु चाहे त तव्हां ईअं छो था चओ मां तुंहिंजी मां आहियां, मां वॾी आहियां त तूं कर। हुन आत्मा खां नथो पुॼे, हुन आत्मा खे सुठो नथो लॻे त नथो लॻे। ज़रूरी थोरी आहे कि तव्हां सां डिॼी करे उहो तव्हांजे अॻियां झुकी करे हले। भई तव्हां चयो अगरि हुनजे मन में आदत समान हूंदो, हुन आत्मा में इज़त ॾियण जो संस्कार हूंदो आहे, त उहो तव्हांखे बिना बोले ई तव्हांजी मदद करे। तव्हांखे जो चीज खपे उहो ॾे, लेकिन तव्हांजे चइण खां पोइ बि उहो नथो ॾे, उहा तव्हांखे उल्टा सुल्टा जवाब थो ॾे, न मां ईअं न कंदमि, न मां ईअं न खणी ईंदमि, मां तव्हांखे ईअं न वठी ॾींदमि। त सम्झी वञो न हुन आत्मा में ई आदत समान ॾियण जो, चयो मञण जो संस्कार न आहे, आदत न आहे। असांजो हुनजा अपशब्द खणी करे मन में रखूं ऐं हुनखे सोचे सोचे करे दुखी थींदा रहो। ये तॾहिं थींदो जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं। अगरि असां ख़ुदि खे शरीर सम्झंदा आहियूं त वॾा सम्झंदा आहियूं ख़ुदि खे। पोइ अगरि कंहिं माण्हू वॾे खे मना कई कि न मां न कंदमि, सम्झो कि वॾे हुन खां पाणी घुरे, कि न तव्हांखे न ॾींदमि पाणी, नथो पुॼे त नथो पुॼे, हुन आत्मा खां नथो पुॼे, कॾहिं तव्हां खां बि न पुॼंदो आहे न भई, न या चलो हुनजो संस्कार आहिनि, उहो कॾहिं बि कंहिंखे न ॾींदो आहे त न ॾींदो आहे त न ॾींदो। हिन में हुनखे डांटण वारनि त ठीकु न आहे। हुन आत्मा खां नथो पुॼे, हुनजे शरीर खां नथो पुॼे त हुन न ॾिनई। त असांखे बुरो त न लॻणो खपे, समझदार व्यक्ति अगरि असां हुनखे आत्मिक स्वरूप में ॾिसंदासीं असांखे कॾहिं बि बुरो न लॻंदो। माण्हू सोचदा आहिनि कि शरीर खां एॾा वॾा थी विया आहिनि, एॾो पालियो आहे, करियो आहे, लेकिन तव्हां त असल में आत्मा आहियो न, तव्हांजो शरीर एॾो वॾो थी वियो अथव, तव्हांजी आत्मा जो बि कमु कई, ॿार पैदा कई, पालियई, इहा हुनजी ड्यूटी हुई। अॼु जी जनरेशन एॾा ॿार नथी पैदा करणु चाहे, छोकी हुननि खां एतिरी पालना थींदी न, हू ख़ुदि जी पालना करे वठनि, उहो ई काफ़ी। असां जॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदासीं न, त असां
कॾहिं बि असां जीवन में कंहिं ॻाल्हि जे कारण दुखी परेशान न थींदा कि हिन मुंहिंजो चयो न मञे, हिन मूंखे ईअं न कई, हिन मूंखे ईअं न ॾिनो। बसि सभु आत्माएं जॾहिं वॾनि खां नथो पुॼे त उहो साफ़ मना करे सघंदा आहिनि, असांखां नथो पुॼे प्लीज़ ख़ुदि खणो वेही, त हुन जेकी आत्मा नंढे शरीर में आहे हुन मना कई त हुनखे असां उल्टो छो था कयूं? ठीकु आहे न आहे त मन में बुरी रीति न खणो। ठीक है, हर एक आत्मा है, हर एक आत्मा पंहिंजे जीवन में सुख शांति खुशी करे। असांजो त उद्देश्य इहो हुजणो खपे। बाक़ी कोई तव्हांजी सेवा करे, कोई तव्हांजी मदद करे, कोई तव्हांजी इज़त ॾे, मान ॾे, उहो सभु उन्हनि जी मर्ज़ी। असां वटि एतिरो प्यार हुजणो खपे, आत्मिक प्यार, एतिरी शांति सुख आनंद हुजणो खपे कि सभिनि खे इहे ॾींदा रहो सुख शांति प्रेम। त बाबा चवनि था कि हाणे सभिनि खे हिन सृष्टि ते रहंदे हुए सभिनि खे सुख शांति खुशी ॾियणी, किताबें वठणी न, ऐं जीवन में सदा हर्षित रहणो, कॾहिं बि मुरझाइणो न। कि कुझु बि थी वञे, वॾी खां वॾी ॻाल्हि बि थी वञे न, लेकिन असांखे जीवन में कॾहिं बि मुरझाइणो न। सदा बाबा चए थो मुस्कुराईंदो चेहरो। ये तभी थी सघंदो आहे जॾहिं असां हर गुण, हर ज्ञान जी पॉइंट, हर शक्तियुनि जा अनुभवी थींदा वेंदासीं। जीवन माण्हू अनुभव जीवन में नथो अपनाए सघे। हर हिकु ॻाल्हि जो अनुभव हूंदो आहे त हुन माण्हू खे सभिनि हंधि सॾु कंदा आहिनि, भई असांजी कार्यक्रम सिखायो कीअं करो ज्ञान। त उहे ई बाबा चवनि था कि अनुभव ॾाढी वॾी चीज हूंदी। ताकि परमात्मा की याद करे, हर कार्य कंदे समय उन्हनि जी याद में रही करे कंदे असांखे ॾाढी ॻाल्हियुनि जो अनुभव अची वेंदो। अनुभव ईंदो त असां कॾहिं बि हिलंदासीं न, कॾहिं बि कंहिंजे अॻियां झुकंदासीं न। अगरि असांखे अनुभव हूंदासीं त असां जीवन में हिलंदासीं कि अरे इहो छा थियो, हाणे छा करो। न, असांखे पतो आहे हिन में ईअं करणो। बसि असांखे बाबा चवनि था कि अगरि तव्हांखे अनुभव हुजे हा त बाबा ब्रह्मा बाबा सां गॾु बाबा चवनि था कि अगरि मूंखे हर शइ बाबा जो आहे, हुनखे त ज्ञान ई आहे, ब्रह्मा बाबा खे हर ॻाल्हि जो अनुभव आहे, त अनुभवी आत्मा जेकी हूंदी आहे न, हिन समय शिव बाबा असांखे चईंदा न कि मां ज्ञान जो सागर आहे, तव्हां मास्टर ज्ञान जो सागर आहे, श्री तव्हांखे सभु अनुभव आहे, मूंखे अनुभव न। तॾहिं त बाबा चवंदा आहिनि कि तव्हां मूंखे यादि करो त मां तव्हांजी मदद कंदमि। और जीअं जीअं असांजो अनुभव वधंदो वेंदो त असांखे जीवन में सदा माण्हू असां खां पुछंदा आहिनि। कंहिंखे कंहिं ॻाल्हि जो अनुभव हूंदो आहे त माण्हू हुन खां राय सलाह वठंदा आहिनि न, भई हिन ॻाल्हि में छा करूं, ईअं करूं। हुन माण्हू खां सभु पुछंदा आहिनि। त हिन करे असांखे बि हर ॻाल्हि जो अनुभव हूंदो तॾहिं त असां ॿियनि खे ॿुधाए सघंदासीं। हिन करे बाबा चए थो जीवन में कॾहिं बि कोई परिस्थिति अचे न त हुनमें घबरायो न। तो हर हिकु ॻाल्हि असांखे हिन सृष्टि ते कुझु न कुझु सम्झाइण ई ईंदी आहे। असांखे सदा पंहिंजे जीवन में अनुभवी मूर्त ठहिणो ऐं ॿियो आहे सदा ख़ुशि रहणो, ख़ुशी जो खज़ानो बाटणु ऐं सभिनि खे ख़ुशी जी लहर फैलाइण जो कमु करणु। हिन समय भले तव्हां माण्हुनि खे कुझु न ॾियो, कपिड़ा आदि चीजूं खाइण पीअण लाइ, लेकिन सभिनि खे छा ॾियो, तव्हां सदा ख़ुशि रहो। ये त ॾेई सघंदा न, ही त मन में ई सोचणो आहे, तव्हां उहो माण्हू ॾाढो संतुष्ट थी वियो। अॼु माण्हू ॿाहिरां कंहिंसां मिलण वेंदा आहिनि या कंहिंजी शादी पार्टी ते वञनि था या कंहिं प्रोग्राम ते वञनि था त माण्हू पैसा था ॾियनि, गिफ्टियूं था ॾियनि, अलाए छा छा था ॾियनि।
लेकिन बाबा चए थो अगरि तव्हां सभिनि खे सभिनि जे लाइ भले तव्हां उन्हनि खे कुझु न ॾियो, लेकिन सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे। भई कंहिंजी शादी ते वञो त चओ भई इहे ॿई सदा सुखी रहो, हिननि जो जीवन निर्विघ्न रहे। ईअं काॾे बि वञो था त असांखे हिक ॿिए जे लाइ सुठी सोच ई हुननि जे लाइ गिफ्ट आहे। बाबा चवनि था सुठी सोच ई हुननि जे लाइ गिफ्ट हूंदी आहे, असांजी सुठी सोच। जेके माण्हू आशीर्वाद चवंदा आहिनि, लेकिन आशीर्वाद में माण्हू चवंदा आहिनि कि हेठि झुकाईंदा आहिनि, भई पेर पओ, आशीर्वाद वठण लाइ हेठि छो झुकनि? परमात्मा कॾहिं असांखे झुकाईंदो? बाबा चवंदो आहे तव्हां मुंहिंजो मथो टेको मुंहिंजे अॻियां, पोइ मां तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदमि, पोइ मां तव्हांखे शक्ति ॾींदमि। त उहे बाबा चए थो कि मां तव्हांखे कीअं ॿार जीअं जीअं तव्हां बाबा बाबा चओ था त मां तव्हांखे शक्ति ॾियां थो न, ईअं ई बाबा चए थो असांखे बि हिक ॿ खे निस्वार्थ भाव, भले कोई असांजो पेर पाए न पाए, नमस्ते करे न करे, जे समय असां कंहिं बि आत्मा खे ॾिसूं बसि हिनजो भलो थिए, हिनजी आत्मा जो कल्याण थिए, हेॾो सोचे सघंदा आहिनि। हिनखे असां आशीर्वाद चई सघंदा आहियूं, हिनखे असां ॾियण चई सघंदा आहियूं, भले ॿियो कुझु न, लेकिन ॿियनि जे लाइ सुठी सोच ही ॾियण। अच्छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग, रूहानी बाप सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे अथॉरिटी जे आसन ते स्थित रही सहज योगी जीवन जो अनुभव करण वारा महान आत्मा। बाबा चए थो अथॉरिटी जे आसन ते स्थित रही सहज योगी जीवन जो अनुभव करण वारा महान आत्मा था। जीवन में असांखे सदा हर ॻाल्हि जो अनुभव हुजणो खपे, हर ॻाल्हि जो असां जेतिरो जो सिखी सघंदा आहियूं, जो अनुभव करे सघंदा आहियूं, उहो असांखे अनुभव हूंदो सिखी करे। ऐं सभु असां पंहिंजो बि खोले सघंदा आहियूं, असां ॿियनि आत्माउनि जी मदद बि करे सघंदा आहियूं। हिनखे हर प्रकार जो अनुभव हुजणो खपे। ॿार ॾाढी मस्ती थो करे, हिनखे कीअं संभालो, इहो बि अनुभव करणो। त अनुभवी मूर्त कॾहिं परेशान न थींदो, हुनखे सभु ॻाल्हियूं ॾाढी नंढियूं लॻंदियूं आहिनि। इहे ई त ॻाल्हि आहे चवणी। त छा थियणो असांखे अनुभव जी आसन ते विराजमान थियणो। स्लोगन सदा ख़ुशि रहण, ख़ुशी जो खज़ानो बांटण ऐं सभिनि में ख़ुशी जी लहर फैलाइण, इहे ई सुठी सेवा। अॼु माण्हू सेवा त करे थो, लेकिन हिक जे पासे में वेही करे सेवा करे थो। पर बाबा चवनि था कि हाणे इहे त सेवा करनि था, लेकिन असली सेवा कहिड़ी आहे? असली सेवा आहे ॿियनि खे ख़ुशी ॾियो। असां ॿियनि खे जेतिरी ख़ुशी ॾींदासीं, हिक ॿिए सां हलंदासीं मिली जुली करे। अॼु माण्हू काॾे ॿाहिरि मंदिर टिकाणे में वञनि था त परायनि सां ॾाढो ख़ुशी सां सभु कुझु कमु था करनि। त घर में बि त भॻवान जा ई ॿार आहिनि। तव्हांजे घर जेकी माई ईंदी हूंदी कपिड़ा धोइण, बासण धोइण, कुझु बि करणो, झाड़ू पोछो करण जे लाइ, हुनमें केॾा अवगुण हूंदा, लेकिन त बि तव्हां हुनखे पंहिंजे घर में घुरायो था, पंहिंजे कपिड़ा बासण धुलवायो था। छो जी तव्हां हुनजी विशेषता ॾिसी हुन सां केॾो प्यार सां ॻाल्हाईंदा आहियो, काथे भॼी न वञे, काथे केरु कंदो, है न, झुकदा बि आहिनि। अरे न मता करो, ग़लती थी वेंदी आहे त बि मतिलबु झुक, मतिलबु की उन्हनि सां उन्हनि जे हिसाब सां बि हलंदा आहिनि। कई हूंदा आहिनि न की पंहिंजे हुन में रहंदा आहिनि की न त ईअं कंदासीं, त चईंदा आहिनि ठीकु आहे जीअं करे करे। त घर में बि ईअं हलो न, हिक ॿिए
घर में शो असां हिक ॿिए जा अवगुण ॾिसी हिक ॿिए जा दुश्मन ठही करे वेठा आहियूं। जॾहिं तव्हां काम वारी भाई सां कमु कढी था सघो त घर वारा त तव्हांजा उहो शरीर जो संबंधी आहिनि, दैहिक संबंधी आहिनि। उनमें भी जो विशेषता है वो विशेषता के ध्यान में रखी करे उन्हनि सां कमु करो। उन्हनि जे अवगुणनि खे छो था ॾिसो, टिक टिक छो था करो। उन्हनि सां बि सोचो न चलो ठीकु आहे, जो करे तो करे कम से कम शांति सां त रहे तो। हीअं सोचे करे असांखे तव्हां खुद भी खुश रहो, ॿियनि में भी खुशी बांटो, पूरी दुनिया में खुशी जी लहरियूं फैलजी वञनि। ओम शांति। बाबा खे यादि करो।